नाज़रीन हेडलाइन समां ॾिठो वाक़िआ गदासी लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। पीपीएमपी बुरहान चांडियो अदालत में पेश थी वियो आहे। अदालत पारां बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई हुई। ॿुधणीअ जे हवाले सां वाक़िआ कयूं पिया। लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। पीपीएमपी बुरहान चांडियो अदालत में पेश थी वियो आहे। अदालत पारां बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई हुई। ॿुधणी जे हवाले सां वाक़िआ कयूं पिया। लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। पीपीएमपी बुरहान चांडियो अदालत में पेश थी वियो आहे। अदालत पारां बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई हुई। ख़बर अवां शेयर कयूं पिया। लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। पीपीएमपी बुरहान चांडियो अदालत में पेश थी वियो आहे। अदालत पारां बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई हुई। ख़बर अवां शेयर कयूं पिया। लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। पीपीएमपी बुरहान चांडियो अदालत में पेश थी वियो आहे। अदालत पारां बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई हुई। आगाह कयूं पिया वाक़िए लाड़काणे जी अदालत में मेहड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि वारे केस जी ॿुधणी थी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां ब्यूरो चीफ मुनव्वरिन खां। जी मुनव्वर आगाह कजो ॿुधणी जे हवाले सां। हाँ जी, मेहड़ वाक़िए में 3 ॼणा जेके क़त्ल थी विया उनमें रुबाब जा रिश्तेदार उन वाक़िए खां पोइ मुसलसल अदालतुनि में ॿुधणियूं हलंदड़ हुयूं ऐं काल दादू जी अदालत में जेको आहे बुरहान चांडियो जी ज़मानत रद्द कई वई। हुनजी गिरफ़्तारी जा वारंट जारी कया विया। जंहिंखां पोइ दादू पुलिस 24 कलाकनि जो टाइम घुरियो। उनखां पोइ हिन वक़्तु बुरहान चांडियो पंहिंजे भाउ सरदार खान चांडियो सां गॾु लाड़काणे जी सिंध हाई कोर्ट अदालत में जेको आहे पेश थियो ऐं उते जेको आहे हिन वक़्तु अंदरि उहो अदालत में मौजूदु आहे ऐं हुन दरख़्वास्त ॾिनी आहे त मुंहिंजी जेकी ज़मानत आहे उहा मंज़ूर कई वञे। हिन वक़्तु उहो अदालत जे अंदरि मौजूदु आहे। इंतज़ारु आहे त अदालत हुनजी ज़मानत मंज़ूर थी करे या रद्द थी करे। जी मुनव्वरिन तफ़सील जे लाइ।